नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काणे में मेडिकल दाख़िलानि वारे मामले ते वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार ॿीहर आम्हूं साम्हूं PMC अदालत पहुची वई है। PMC पारां सिहत सिंध एडमिटिंग यूनिवर्सिटी बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे खिलाफ़ सुप्रीम कोर्ट में पिटीशन दाख़िल कई है। सिंध जे मेडिकल एंड डेंटल कॉलेज में 65% खां घटि मार्क्स ते दाख़िला ॾिनी वई आहे त शागिर्दनि जी रजिस्ट्रेशन न थींदी। निजी मेडिकल कॉलेजिस जे कारोबार मुफ़ाद खे फ़ाइदो ॾियण लाइ सिहत जे शोबे जे म्यार ते सौदेबाज़ी न कबी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काणे में मेडिकल दाख़िलानि वारे मामले ते वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार ॿीहर आम्हूं साम्हूं PMC अदालत पहुची वई है। PMC पारां सिहत सिंध एडमिटिंग यूनिवर्सिटी बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे खिलाफ़ सुप्रीम कोर्ट में पिटीशन दाख़िल कई है। सिंध जे मेडिकल एंड डेंटल कॉलेज में 65% खां घटि मार्क्स ते दाख़िला ॾिनी वई आहे त शागिर्दनि जी रजिस्ट्रेशन न थींदी। निजी मेडिकल कॉलेजिस जे कारोबार मुफ़ाद खे फ़ाइदो ॾियण लाइ सिहत जे शोबे जे म्यार ते सौदेबाज़ी न कबी।